नौशर फ़िरोज़ हालाणी वेझो ॻोठ दाऊद ॿांभण जे रहवासियुनि मर्दनि ऐं औरतुनि सेशन कोर्ट नौशर फ़िरोज़ आॾो पाक किताब खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन्हनि जो चवणु हो त मारिजी वियल नौजवान काशिफ़ ॿांभण जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी न थियण ख़िलाफ़ इहो एहतिजाज कयो वियो आहे। एहतिजाज कंदड़नि में मक़तूल जा वारिस ज़ोहैब, नबी बख्श, फ़हीम अली, वसीम अली, आशिक़ हुसैन, सुहेल, मां ज़ाहिदा, ज़ोया, शबीरा, नज़ीरा ऐं गनवा शामिल हुआ। जिन मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त गुज़िरियल राति काशिफ़ ॿांभण पंहिंजी ज़मीन ते पाणी वहाए रहियो हो त इन दौरान हथियारबंदनि जंहिं में अयूब सोलंगी, अख्तर सोलंगी, मुरीद सोलंगी, अरबाब ऐं फ़िदा सोलंगी शामिल हुआ खेसि कार में अगवा करे हालाणी शहर आणे फायरिंग करे क़तल करे छॾियो आहे। वाटसन ॿुधायो त वाक़े जी FIR 5 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कई वई आहे, पर अफ़सोस जो मक़ाम आहे त SHO हालाणी जवाबदार खां मुबैना तौर गिरी रिश्वत वठी ख़ामोशी इख़्तियार करे वरिती आहे। हिन महिल ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे। एहतिजाज कंदड़नि आला इख़्तियारनि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, सेशन जज नौशर फ़िरोज़, SSP नौशर फ़िरोज़ ऐं ॿियनि मसवारनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार करे मक़तूल जे वाटसन सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।